तव्हां ॾिसी रहिया आहियो शमशाद न्यूज़। ताबेजी खां रिपोर्ट करे रहियो आहे फारूक शाह। मलेर जी स्टील टाउन थाणे जी हद गगर लॻई सभु कलमती ॻोठ कादर नगर में पोरेत अब्दुल गफ़ूर कलमती जे 5 सालनि जे मासूम पुट बरकत अली सां ॾाढाई जो इंकशाफ थियो आहे। उन सिलसिले में नींगर जे पीउ अब्दुल गफ़ूर मलेर साफ़िन खे ॿुधायो त 29 जून ते मज़दूरी करे घर वापसि आयुसि त ख़बर पई त बरकत के मंझंदि जो 6 वॻे दारे मुंहिंजी घरवारी बेहोशी वारी हालत में पाड़ेसरी ईसा मरी जे घरां खणी आई आहे। जॾहिं त मासूम नींगर जी शलवार हथ सां रंगियल हुई। हिन ईसा मरी जे नौजवान पुट हबीब मरी ऐं संदसि सौट रफ़ीक मरी ते नींगर सां ॾाढाई जो इल्ज़ाम हणंदे चयो त मूं मरी बिरादरी जे चङनि वटि कई भेरा दायो आहे पर को बि दाद न थी सघियो आहे। संदसि चवणु हो त आउं ग़रीब पोलियत आहियां, एतिरा पैसा न आहिनि जो थाणे पहुची पंहिंजो फ़रियाद दाख़िल कराए सघां। हिन सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध SSP मलेर ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमनि खे अपील कई त वाक़िए जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि इंसाफ़ ॾियारियो वञे।